अफ्रीकी रियासत टेक्सास जे ऐवाने नुमाइंदगान जे मेंबर डॉक्टर सुलेमान लालानी सभिनी मुसलमान ख़ासतौर इस्माइली मुसलमान भाइरनि ऐं भेनरनि खे इमामत ॾींहं जी मुबारकबाद ॾिनी आहे। हुन चयो आहे त अफ्रीकी रियासत टेक्सास जे नुमाइंदे तौर हाज़िर इमाम जी इमामत जी सीट संभालण वारे छाहटी इमामत वारे ख़ुशियनि भरे ॾींहं ते हाज़िर मौलाना खे मुबारकूं ॾींदे ख़ुशी महसूस करियां थो। हुन चयो त अॼु टेक्सास जे गादी वारे शहर में टेक्सास जो झंडो अव्हां जे एज़ाज़ में झुलायो वेंदो ऐं जिथे आऊं इस्माइली काउंसिल जी नुमाइंदगी कंदसि। आऊं पंहिंजे डिस्ट्रिक्ट में नओं इस्माइली जमायत खानो खोलण जे मौक़े ते सभिनी खे मुबारकूं पेश करियां थो जिथे हिकु ख़ूबसूरत इमारत जोड़ी वई आहे जंहिं मूं इस्माइली काउंसिल जी दावत ते दौरो बि कयो आहे। डॉक्टर सुलेमान लालानी चयो त हिज हाइनेस आगा खान जो कौल आहे त जामियो शानदार समाज तारीख़ जे हादसनि जे नतीजनि में पैदा न थींदो आहे पर उहो हुकूमत ऐं सिविल सोसाइटी तरफ़ां रोशन ख़याली तालीम ऐं लगातार सीड़पकारी सां पैदा थींदो आहे। अचो त इन ॾींहं ते पंहिंजी शख़्सी आज़ादगी जो मज़ो बिरयानी ऐं डांडिया नाच सां भरपूर नमूने माणियो।